दुआ रब करीम जरूर कबूल फरमाए। दुआ घुरी शदिया तो खुशकिस्मत हुई पर जेकॾहिं रहियल आहे त पोइ हे जेके रहियल आहिनि घोट थियण उन्हनि खे यादि कया आहे पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या शेर खुदा सां गॾु अचे बि था अली जी मुंहिंजा साईं अली असां हिकिड़ो मशवरो खणी आया आहियूं तव्हां सलाह ॾियण आया आहियूं असां झंग में मां तो उठ चाहियां कहिड़ी सलाह था ॾियो कहिड़ो मशवरो था ॾियो अली असां तो वटि इन उमेद ते आया आहियूं त महिरबानी करे शादी कर शादीअ जी ॻाल्हि वणणु खपे पोइ हा कयो पर शादीअ जी ॻाल्हि अचे त अमीर भई चओ त मामिलो न ठहण वारो बि ठही वञे अली शादी करे शादीअ जे ॿधण में त मौला अली शेर ख़ुदा फरमाए त शादी हक़ आहे शादी करणु इहो इस्लाम जो हुकुम बि आहे पर तव्हां हे अवेले थे वटि तो मूं वटि मैसेज खणी आया हो ख़ैरियत न आहे अली असां इन उमेद ते आया आहियूं जेका तुंहिंजी शख्सियत जेको तुंहिंजे मथां रब करीम जो करम ऐं महिरबानी आहे ऐं हैदर करार तुंहिंजो ताल्लुक़ ख़ानदान नबूवत सां अहल बैत जे घराने सां तव्हांजो ताल्लुक़ आहे हिन वक़्तु ज़रूर ज़मीन ते असांजो महबूब असांजो दिलबर हबीब आख़िरी नबी आहे मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाहि व खातमन नबिय्यीन असांजो महबूब आख़िरी नबी आहे हुज़ूर खां बाद में को नबी को न ईंदो ओ सोना ऐं हैदर ऐं अली असां इन उमेद ते तुंहिंजे ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं त जीअं असांजो नबी आख़िरी नबी आहे त रसूलुल्लाह जे आवेली पाक में मुंहिंजे हुज़ूर जी नियाणी बि आख़िरी नियाणी आख़िरी आहे त सदन जी न्याणी बि आख़िरी न्याणी बि कोन्हे हाणे इन न्याणीअ जे लाइ असां दिलि ज़मीन ते चारई पासा ॾिठा आहिनि और इन तो खां वधीक ॿियो दुनिया में आहे साल ई कोन्हे असां तोखे मशवरो था ॾियूं त शादी बि कर पर रसूलुल्लाह जे ख़िदमत में वञो ऐं वरी अर्ज़ु कर या रसूलुल्लाह मां शादी करणु थो चाहियां पर तव्हांजी न्याणी ख़ातून जन्नत फातिमा यो मशवरो सलाह ऐं सलाह हमेशा पंहिंजो ॾींदो आहे ऐं मशवरो पंहिंजनि खे ॾिबो आहे ऐं मन बि उनजी आहे जेको सचो हुजे मन बि उनजी जेको वफ़ादार हुजे मन बि उनजी आहे जेको कद्दूदार हुजे हर दोस्त वफ़ादार नहीं होता हर फूल खुशबूदार नहीं होता एक बार नजरों से अक्सर मिलती है नजरें लेकिन हर नजर का मतलब प्यार नहीं होता हर नजर का मतलब प्यार नहीं होता हर गुल जे कदर न वञबो हर माण्हू जे पुठियां न वञबो हर नज़र जे पुठियां न वञबो आहे का नज़र कहिड़ी थींदी आहे का कहिड़ी थींदी हर गुल जी पंहिंजी पंहिंजी खुशबू आहे माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंजो कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे पोइ बहार जी तुंहिंजो शानो आहे छा ई प्यारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा तोखे ताजो ॾिनो रब ताजो ॾिनो क़ुरआन जा 83 पारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा अली शादी करे पर शादी करे रसूलुल्लाह जे न्याणीअ सां उन ख़ातून तो कुर्बान वञा उन जीजल अमर जी शान तो कुर्बान वञा रसूलुल्लाह जी न्याणी पाण खे ॿुधाए हिक रात मूंखे सिक लॻी मौला अलीअ जे शादी थियण खां बाद में अम्मा साण ॿुधाए थी मूंखे सिक लॻी त अॼु राति रब जो क़ुर्आन पढ़ी दिलि ठाहे क़ुर्आन पढ़ा स्पीकर परे ॿुधाए थो लाउड स्पीकर परे परे वञे थो
मां पंहिंजे मावरुनि पंहिंजे भेनरुनि पंहिंजे उन्हनि अॻिड़नि खे बि गुज़ारिश कंदुसि हिन ज़मीन ते रसूलुल्लाह जी न्याणी को मथे को आहे हुजूर जी न्याणी सॼे जहान जी औरतुनि जी सरदार उन चीजल अमल पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी ओ अम्मा ओ भेण ख़ुदा जो वास्तो थी पंहिंजी ज़िंदगी ईअं गुज़ारे जीअं रसूलुल्लाह जी न्याणी असांखे ॿुधाए वई आहे हुजूर जी न्याणी असांखे सम्झाए वई आका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी उम्मा खातून जन्नत जन्नत जी मालिकाणी हैदर करार जी घर कयाणी हसन अमीर हुसैन जी जीजल अम्मरा पूरी ज़िंदगी में हिक वगे में गुज़ारियो आहे अवगा कॾहिं गॾु न कयूं कपिड़नि जा हिकिड़ो वॻो हो हिक वगे में गुज़ारियो ऐं ॿियो वॻो तॾहिं जॾहिं हो पाइण जे क़ाबिल न रहंदो हो पोइ ॿियो वॻो पाइण जी इल्म हासिल कयो ऐं मुस्लमान बा पूरी ज़िंदगी पंहिंजे हथनि मुबारकनि सां पंहिंजे घर जो जंग बि पाण हलायो चकनि वारो सिस्टम न हो हिन वक़्त में जीअं तूं असांखे सहूलियतूं मिलनि पियूं इलेक्ट्रिकल जो ज़मानो न हो मक़नातीसी क़ुवत जा मामला न हुआ मुंहिंजा भाउ उन वक़्त में जीजल अमर पंहिंजे हथनि मुबारकनि सां जंग बि हलाईंदी पर अम्मा असांखे ॿुधाए थी सिमान बाप जीजल अमर रहमत लिल आलमीन जी जीजल अम्मा हज़रत आमिना रज़ियल्लाहु तआला अन्हा हज़रत मौला अली शेर खुदा की जिंदगी मुबारक पढ़ो त संगत जी भी जीजल अम्मा साईं हुई अगर जेकॾहिं गौस आज़म पीरान पीर महबूब सुहानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी जिंदगी मुबारक पढ़ो त संगत जी भी जीजल अमर हुई हसनैन करीमैन जी जिंदगी मुबारक पढ़ो त हसन अमीर हुसैन के भी जीजल अम्मा हुई उन्हनि पंहिंजे माउ जो हक़ अदा कीअं कयो अचो त उन ॻाल्हि खे ॻोल्हियूं पोइ असां उन तरीक़े ते हली पऊं उन पेतिरे सां हली पऊं उन रस्ते सां हली पऊं कंहिं रस्ते सां जे ढंग सां जे पेतिरे सां रहमत लिल आलमीन जी रात पाक असां ऐं तव्हांखे सिलसिलो ठाहे ॾिनो आहे तवजो जागो था तमाम कचहरी में बरिश्ता करे छॾिया है मिठो है और ताम बिरयानी एक प्लेट में तो अम्मा जो अबे जो वो सिलसिलो हले तो खैरात फी सबीलिल्लाह वो वरी एक घोट साहब अल्हम्दुलिल्लाह अता ॾाढी ख़ुशी थी तव्हांखे ॾिसी पर जी अॼु तस्बीह खईंदी न या पोइ बि हुजे या तस्बीह रखजाए न अॼु अलाह मुंहिंजी ॿुधंदो चओ सल्लल्लाहु अलैहि अल्हम्दुलिल्लाह दुरूद मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि पूरी दुनिया वर्ल्ड जे हवाले सां दुनिया लेवल ते आलमी सतह ते जेके रिपोर्टूं हलनि थियूं पियूं उन्हनि बि लिखियो धारियनि बि क़बूल कयो आहे हिन रूह ज़मीन जे मथां धरतीअ जे मथां अगरि जंहिंजो घणे खां घणो ज़िक्र कयो वेंदो आहे उहो मुस्लमाननि जो आख़िरी नबी मुहम्मद करीम जी ज़ात पाक आहे कबूल था कनि दुनिया जा लेखक इन ॻाल्हि खे क़बूल था कनि पिया त अल्लाह पंहिंजे हबीब जे मक़ाम खे वरफ़अना लक ज़िक्रक त अदा तारक भाउ ही शादी हे घोट बणजण ही ज़ीनतूं बणजण इहे बि रसूलुल्लाह जे सदक़े सुन्नत ऐं सीरत जे मुताबिक़ आहिनि उन प्रिय जो मक़ाम आहे तुंहिंजो शान आ शाही प्यारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा तुंहिंजो शान आ शाही प्यारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा तोखे ताजो ॾिनो रब ताजो ॾिनो क़ुरान जा टी हसी पारा मुंहिंजा मोहब्बत मदीने वारा
मुझा मोहब्बत मदीने वारा तुझो शान आ शाही प्यारा मुझा मोहब्बत मदीने वारा मुझा मोहब्बत मदीने वारा जुड़ी पे वो अपे अपन की दिल्ली उन्हें तो हो जो है तेरे कुरान करीम समझाए तो बिल वालिदैन ihsana ऐ मुझा मौला के पीमा तुझे मथा मेहरबानी कयो नडड़ो हुए तो के सहारो देनो तुझी सुन्नत तोहर की वडो के आहिस्ता 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 हदे बुलूगत के पोते अपे मां तुझे रिश्ता को दे करे तो के उन दे काबिल बनायो तुझे मथे ते ताज रखो तो के हार पाया तो के भारण जे विच में भाकुर में कयो तो के पितर जे विच में सुरहो कयो तो के परन जे विच में प्यार मिलो तो वो तुझे मथो हवा जो को दी न मिसाल जाए अजो के दी हमें बड़े खबरी मिन्नत अपे पैगंबर जी हो दिया मित्र जी हो दिया परजन जी हो दिया तो वो जे को प्यार करे परजन जे विच में बेहान जी काबिल बनाए और अपे हमारो बहुत हक आए और बीमार को बहुत हक पड़जे थो जेको इन शादी जे तरफ वठी दो हले मुखे एक नौजवान लिखी चिट्ठी जी अदा कुछ हुक्म लिखी देना उन जो से जिथे के देवाय तो को बीमा ता कोड़न जी भरे असा नंढन जो को हक आहे तो असा गुंजाई सोन दा बुधायो के स्यारा गुजरिया को कुरारा पोड़ा बस होचन नौचन सब कुछ उन असा जो मुजो चार हक तवा जा अल्लाह जा बीमा ते आहे देखो तो थी जो जे ये तकर में बुधाय मता मिंट पूरा कुरान के जवाब दो से हे वाय जो को हाने साईं दो करे विचार करो नसीब ये कहो पर सबई बुधो मुजो पहलो हक बीमा होते आ बार जमे द नामो सोनो रखो सुभान अल्लाह ने मोसा नो खायो तो ने जेड़ो नामो रखे उन जी मर्जी यो को भलो हक जो वो न मुजो बियो हक इयो आ सुन्नत मुताबिक बार जमे तुन जो अकी को कयो यो मात पाजो खाधो ही कोन ॾिठो ही कोन अञा को ॿियो भलो ॿुधाए जंहिंमें दिलि ख़ुशि थिए मुंहिंजो ॿियो भलो हक़ इहो आहे त दुआ तो जॾहिं पाण भलो थिए टियों हक़ उहो आहे त सुन्नत मुताबिक हुनजो तौर कराए चवे मूंखे इज़ाम मिलिया मूंखे कहिड़ी ख़बर मूं छा कयो अञा को भलो कोन्हे को भलो चैनल हुअणु मुंहिंजो चोथों हक़ इहो आहे त जॾहिं जवान थिए त पीउ मां उनखे मोड़ ॿधी पटको ॿधी तस्वीर हथ में ॾेई हार पाराए उनखे घोट करे इहा ॻाल्हि करे दिलि ठरी भली ॻाल्हि कई थी कि हाणे इहो अबे मां ते हक़ आहे पीउ मां ते हक़ आहे पर हिकिड़ी महिरबानी करे हिकिड़ो पंजो हक़ बि कढी मथो हिकिड़ी टिक ठाहे मुंहिंजो पंजो हक़ कहिड़ो जे पंजो हक़ इहो आहे त घोट करे परणाए पोइ कचो कोठो बि अबो ठाहे न थे तो वरी जे वनी पंजी बचाए अल्लाह अकबर ये शादी बरजे दी ना मिनट कीमती थी या कुछ सिखण जो मौको मिलियो हो पर अता मूंखे बार-बार जो फोन ते हुकुम करे बकरे को हिते पड़ जाए बकरे को जमायत सा हिते पड़ी बस तकर में नंढड़ी कचरी सीधी वादा जी ठत्या बस तकर में दुआऊं थी वीदियूं पर रहमत अल्लाह जे हबीब दिया अज तो वरी अल्लाह नूरानी चेहरा दिखा खुदा जो कसम रसूलुल्लाह बाजी सदा पान सा अज भी प्यार सुभान अल्लाह इन वक्त में याद रखी छो कि रसूलुल्लाह जी सदा कंदा हन इन के अकेलो न समझंदा कयो असा जा टेट ने सा की तजर्बा थल हन इन जो ताल्लुक डायरेक्ट रसूलुल्लाह की रहमत सा हुंदो वा पर निस्बत हक इयो आत नात के नात समझी इखलास समझी वो हक समझी उन मुताबिक नात पढ़दा तो मुझे प्रिय वडिया हाजिरी लगदिया असा जो नबी हयातुन नबिया तू जिंदा है अल्लाह तू जिंदा है अल्लाह तू जिंदा है अल्लाह तू जिंदा है अल्लाह मेरे जिस्म आलम से छुप जाने वाले मेरे जिस्म आलम से छुप जाने वाले तू जिंदा है अल्लाह तू जिंदा है अल्लाह तू जिंदा है अल्लाह मेरे जिस्म आलम से छुप जाने वाले मेरे जिस्म आलम से छुप जाने वाले
अॼु पे अखियुनि वारा त ॾिसंदा हले पिता साहब ने फरमाए पटियां त अंधियूं क्यों पूरियूं पिरी बसने वनी रोज रसन हबीबाने हुजरे कुछ ॻाल्हियूं थियूं पर मूंखां बाद में मां तव्हांखे अर्ज़ु थो कयां मुंहिंजे महबूब जा सना ख़ान हले इन्हनि खे मुहबत सां प्यार सां ईअं वेही ॿुधो त जेके रसूलुल्लाह जो ज़िक्र कंदा अल्लाह जे हबीब जो पैगाम पंहिंजे नात जे सूरत में ॿुधाईंदा त उनखे ॿुधण बि इबादत आहे त नात खे पढ़ण बि इबादत आहे उन रसूलुल्लाह जी सुन्नत ऐं सीरत जे मुताबिक़ पर मां बार बार इहा गुज़ारिश कंदो त नात खे नात समझी नात खे प्रिय जो पैगाम समझी नात खे रसूलुल्लाह जो मक़ाम ऐं मर्तबो समझी उन अंदाज़ मुताबिक़ पेश करण सां उहे सभु दीदार जा दरवाज़ा खुली पवंदा आहिनि अदा तारिक भाउ तव्हांखे अॼु घोट जे हिसाब सां शादीअ जूं मिठियूं मुबारकूं सभु ॻोठाणा ॾियनि पिया पर मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं बसि साईं खे वॾो पेपर हो उहो पेपर लिखियो आहे अदा ॿ जे वेठा निकाह जे लाइ घोट खां पुछो मां त निकाह में हक़ मार में छा थो ॾी काबीने में छा ॾींदे मूंखे चए त अबो अबो निकाह में लिखे काबीने में ॾिबो आहे छा हक़ मार बि हुन जो ॾियो वेठो हुजे हो पियो कोई इशारो करे त अबो जेका ॻाल्हि करे अबो खंडु ॾे खाटू ॾे संबोधा ॾे मुंहिंजो बाबा पे ॾे हथ न खणो हा तुंहिंजो हले निकाह तुंहिंजो आहे हक़ मार तोखे ॿुधाइणो आहे त मां छा ॾींदुसि पर हिकु अचरे खे चुमे बाबा हाणे तुंहिंजो हक़ मार छा लिखूं निकाह थो थिए मूंखे चए छेड़ी ॾींदी मां काहे त मां ॾिसां त सही त उहा छेड़ीअ जी उमिरि केतिरी आहे उनजो रंग कहिड़ो आहे उहा पंहिंजी धी किथां उहा लिखूं त असांजी शादीअ जो हक़ त थिए अॼु सदा ख़ाननि जे मुहबत प्यार तुंहिंजे शादीअ में आलिम बि तोसां गॾु हले क़ुर जा कारी बि तोसां गॾु वेठा हले रसूलुल्लाह जा सदा ख़ान बि गॾु वेठा हले दुआ थींदी हिकु रक़म बणिजी पवंदा आलिम हाफ़िज़ शादीअ में अजो अदा आलिम हाफ़िज़ शादीअ में अजो आया पढ़ण क़ुरान सना पढ़ी खुश थिया सना ख़ान सना पढ़ी खुश थिया सना ख़ान आलिम हाफ़िज़ शादीअ में अजो अदा आलिम हाफ़िज़ शादीअ में अजो आया पढ़ण क़ुरान सना पढ़ी खुश थिया सना ख़ान सुन्नत नबविया साण सिंगारे अदा सुन्नत नबविया साण सिंगारे रस्ता ऐं रौनक नेठ निहारे मुर्गी पया मेहमान सना पढ़े खुश थिया सना ख़ान सना पढ़ी खुश थिया हाय हाय खोड़ ॿुधा अथव राग पिराणा खोड़ ॿुधा अथव राग पिराणा जिते हले उते अचो उड़ाणा जिते हले उते अचो उड़ाणा खोड़ ॿुधा अथव राग पिराणा खोड़ ॿुधा में थींदो आहे जिते में आऊं वाइस ये मोती को कोने का उठे की मुझो पंहिंजो शागिर्द हो हिकिड़ो जैसे हिकु ॻाल्हि तव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी हलंदी बाक़ी ॻाल्हि मुंहिंजे माइटनि जो मुंहिंजो जेकॾहिं शागिर्द जो हक़ अदा थो करी शादी तुंहिंजी थींदी नातियूं हाफ़िज़ मरहूम निसार मुंहिंजो ख़बर पड़ मुंहिंजी मेहदा मूंखे चइजे थियो वो सॼो ॻोठ हिकु बंदी थी रहियो सॼो राज हिकु बंदी बीठो जे सभु हलिया वञो मुंहिंजे निकाह उस्ताद पढ़ंदो नातियूं हाफ़िज़ साहब निसार मुंहिंजो ख़बर दुनिया ॾिठो ॾेढ कलाक हाफ़िज़ साहब खां नातियूं पढ़ायूं ये राग वारा बि आहिनि हिकु वाइद जे प्रोग्राम में ॿई ॻाल्हियूं गॾियल जीअं तव्हां घोट साहब मोहम्मद तारिक मूंखे लिखी ॾिनो जैसे या ख़ैरात जी दुआ बि आहे पर घोट मुबारक में ये ॿ ॻाल्हियूं घोट मुबारक में करे वञो इहे हिकिड़ो प्रोग्राम ख़ैरात में वरी विहांउ में
वो खैरात में जे आलिम अचनि विहाम में फनकार अचनि इत्तेफाक अहिड़ो जो विहाम वारो ऐं खैरात वारो ॿई वञी कया मूंखे चइजे हिकु तुंहिंजो पीरियड हिकु मुंहिंजो पीरियड मुंहिंजो मां अलाह अलाह वाइज़ वारो आहे खैरात वारो तुंहिंजो विहाम वारो हाणे खैरात वारो थी वियो विहाम वारो ॾींहं राति ते टिकी पिया ॾे हुननि फ़ैसिलो कयो त तव्हां राति हिक कमरे में रहो हल्का तो मूसा को वेठा दे कचहरी कर पुछो मारे घणा था लॻायूं थी मूंखे जे 20 साल खन थी विया मुंहिंजो का हिकिड़ी महफ़िल हयाती में अहिड़ी पढ़ी थी पूरी ज़िंदगीअ में जो तो 17 कलाम ॻाए पछाड़ी में दुआ करो अला अई ये 17 कलाम पढ़िया त में बाजे दे भली भली गाड़ी को जमात मुंहिंजी ॿुधियूं हाणे 17 कलामनि जो सवाब जे मूंखे घुरायो आहे उन जे वॾनि जे रूहनि खे अहिड़ी का हिकिड़ी मूंखे जे राग ॿुधण ॾो कम्मा जेकॾहिं सवाब आहे त ख़ुदा जो करो सलमान बि ख़ुदि क़बूल कंदा आहिनि त पोइ ख़ुदा रा हौश कयो सियाणा थियो क़ुरान सां प्यार कर सोने नबी जे दीन सां प्यार कर रसूलुल्लाह जी सुन्नत सां प्यार कर इन में भलाई थी अजो नवाज़ व अदड़ा अल्लाह अजो नवा अल्हम्दुलिल्लाह अस्ते तमाम घणो थी वियो आहे मां दुआ थो कयां त रब करीम मुझा चेल कलमात मुझे बारगाह में कबूल फरमाए अदा नबी बख्श भाव जी जीतल अमर अल्लाह ताला संदस के पंजे जवादे रहमत में जगह अता करे संदस जे जीतल अमर जे रूह के सवाब पहुचाइण लाइ बि क़ुरान जी गॾजाणिया ऐं संदन जे रूह के सवाब पहुचाइण लाइ ख़ैरात जो इंतज़ाम बि उन उम्मीद ते ही बाबरकत में फिर सजाई वई आहे असांजा महिरबान भाउर इन्हनि खे असां ॿुधंदासीं गुज़ारिश कयूं था त संदन जे जीतल अमर जे लाइ बि दुआऊं कंदा ऐं घोट साहिब खे बि पंहिंजी मुबारक ॾींदा रहमत वारे नबी जी शान में कुझु ॿुधाईंदा मां वरी बि मांखे गुज़ारिश कयां थो त निकाह करणु सुने नबी जी सुन्नत आहे इन सुन्नत में बरकत आहे ऐं जेको अबे अमर जो हक़ बणिजे थो उन में बि असांजे लाइ बरकत आहे दुआ था कयूं रब करीम पीउ माउ जे हक़ अदा करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अबे अम्मा जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए रब करीम असांखे तव्हांखे पंहिंजे अबे अम्मा सां हिन दुनिया में संदन जे प्यार मोहब्बत ख़िदमत जो जज़्बो अता करे अबू अम्मा अगर जेकॾहिं फ़ौत थी वञनि त हर जुमे ते पीउ माउ जे क़बर ते वञी अबे अम्मा जे लाइ फातिहा जो घर कोने को इन मदीने पाक में को कचो कोठो जिसे घर कोने भला को किराए तो आहे ही कोन को भला माए तो आकातमा मटे छो बचा हां ये सब रिश्ता पुठते चले तमा के सामने रखियो थमे नहीं कहो नैन में कोई सहारा या रसूल अल्लाह नहीं कहो नैन में कोई सहारा या रसूल अल्लाह नहीं कौनैन में कोई सहारा या रसूल अल्लाह तुम्हारे ही करम पर है आका तुम्हारे ही
करम पर है गुजारा या रसूल अल्लाह। घोट साहब तू तो सुभान अल्लाह जो तस्बीह करे या निसा इधर के दस जदे पर बहुत आगे भी तस्बीह पढ़े तुम्हारी दादी मिठी तस्बीह इन तस्बीह के पढ़ो या हाथ में खड़ बिया कदे कदे गोट मुंह दे करे अदे के वठी आया जे तो निकाह पढ़ो ने तुम तो बड़ी तलवार हाथ में मुठोला के बादशाह जे कुंडम ये गालियों जान वाली वसू तस्बीह हाथ में खड़ तो बरकत थी गई वरी मुख में करे पूछो दिन गानो बदल सुन्नत कहेगी अदा तार का गेला तो बड़े तो ठहे तो इतने लिए सवाल के छड़े जो तो सुन्नत रसूलुल्लाह सब गाली बात है अमल निकाह है निकाह खुदा जो कुरान निकाह सुने नबी जो जिक्र तेरे जिक्र की बरकत उनके आबाद कयो असा दुआ था कयो अल्लाह से अदा करे इन शादी में मजीद बरकत करे मजीद पंहिंजूं रहमतूं करे जो कुरान सा सुने नबी जी सुन्नत सा सिंगार कयो मुंहिंजा भाउ असांजा ज़ाती तजुर्बा थियल हले जन शुरुआत अल्लाह जी जिक्र सा कई अल्लाह जे कुरान सा कई आखिरी मंजिल ताई रब करीम उन्हनि जे औलाद में भी बरकत सुभान अल्लाह सोनो पर जी दुआ तो मुझे महबूब रहमत लिल आलमीन जे बारगाह में हैदर करार ऊपरी के चाह दोबारा ये जो मुझे शादी करायो पान पर तुझी शादी कते पर हिते तो जो को जानी के रुदी दो मुझा आका सब बार आवाज जी खिदमत में खड़ी आयो हां सब मेहरबानी कयो हुजूर फरमाया ठीक बा जी असा में उम्मीद रखी थी तो अज तो जा सब बार पेकन वाला साहरन वाला असा पान गड खड़ी हलदा थे तुझी शादी भी थी तो जो घर बिठा दो और वक्त मदीने जी साईं हजरत उस्मान गनी के हुक्म फरमायो ऐ उस्मान गनी है मिस्कीना गरीबा इन जो इंतजाम थण घुर्जे इन जो घर बिठा है इन जो काज वहां बिठण घुर्जे कुर्बान मुझा सुना हबीब अमा चक जवान जा बार खया उन उम्मीद ते अल्लाह जी बाने समझायो त के जमू हज में काफिलो खड़ी खतूरी बारो ईदे मुश्क अंबरसी वास्याओ बनकारो पोल थो दे हदकारो आए अरबी जाम जे असांजे महबूब मुर्शिद गौसुल आजम पीरान पीर दिलबर दस्तगीर रज़ी अल्लाह ताला अन्हु भी शादी करूं शादियों करूं घणा निकाह कया पुत्र घणा न्याणियूं करियूं ऐं पहिरीं पहिरीं जेका शादी कयूं उहा कॾहिं थी किथे थी उन जो खानदान नसब कहिड़ो हो ऐं उन जे निकाह जी तकलीफ़ किथे थी सुभान अल्लाह से सुबुह थी वेंदो पर कॾहिं त अहिड़ी कचहरी में कोठायो इहे ॻाल्हियूं बि थियनि तब महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जो भी निकाह थियो हुयो पर जॾहिं संदन जे बापे जी शादी थी हुई संदन जी अबे जी उहा वॾे शान वारी हुई वॾे मान वारी हुई वो महबूब सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी जीतल अमर संदन जी मां व अम्मा साहब फरमाए थी त मां पंहिंजी पूरी जेका उहा वक़्त मुद्दत हुई अब्दुल कादिर जीलानी जहिड़े बदिले के बग़ैर वुज़ू जे थन कोन पियारी पूरी खरीदेरी नहीं हिकड़ो मरतबो भी थन जेका 2.5 साल ॿार पीअंदो आहे बिना वुज़ू जे
के जो कन में ड्राइवर के जो तो पन्ने अकल में रात तकरी न थी जे अगे न पियो दसी त ना सारे को रात पन्ने उते पहुंचण खां पोइ हिकिड़ो अतो हलाईंदो आहे कंप्यूटर हलाए किथे किथे तकरी नो रखंदो आहे मूंखे तो चए साईं मूं माची हिनखे ॻाल्हियुनि खे जोड़ियो आहे पहिरों खयो आहे 20 साल बराबर तकरीबूं तव्हांजा वीडियो तव्हांजूं ॻाल्हियूं ॿुधी 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 उहे ॻोल्हे ॻोल्हे हथ कयूं आहिनि पर 20 सालनि में का बि हिकिड़ी तव्हांजी अहिड़ी मूंखे ॻाल्हि न मिली आहे जो किथे तव्हां रड़ कई हुजे त सभिनि जा इहा ॻाल्हि तव्हां कोन ॿुधी आहे हाणे तव्हां मूंखे मिठियूं ॻाल्हियूं ॿुधो बाक़ी अदा ताज मोहम्मद अचे त पोइ ॿई हथ पर चारई हथ मथे हूंदा के दुनिया में कोई दीवाना के दुनिया में कोई दीवाना लगे तुझे तार या जल के दुनिया में कोई दीवाना असाबी पहिरो नंबर तव्हांजी चुप बि मरे थी पर सफ़ा गूंगा त न थी वञो असाबी पहिरो नंबर प्यार में हाँ परवाना लगे तुझे तार या जन के चओ असाबी पहिरो नंबर प्यार में हाँ परवाना लगे तुझे तार या जग के दुनिया में उहे दीवाना लगे तुझे तार या जग के दुनिया में उहे दीवाना असाबी पहिरो नंबर प्यार में हाँ परवाना लगे तुझे तार या जग के अदा यूसुफ ने यार हुई हिकिड़ी ज़ुलैखा हैरान यूसुफ ने यार हुई हिकिड़ी ज़ुलैखा हैरान सुभान अल्लाह चुप बोले दी एक पोड़े चयो त ओनारे में तव्हांजी मर्ज़ी सामान तव्हांजो आहे पर सियारे में हथ मथे रखण आयो हर हेठि मथे कारो थो ॼमे हथ कुल्फियूं थी था